नाज़रीन, शेख भिरकियो में पुलिस मंशा जे अॾे ते छापो हणी वरी तादाद में तैयार थियल मैनपुड़ी ऐं कचो माल हथ करे ॿ ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। एएसपी अलीना राजपर जी अॻुवाणी में पुलिस समा पाणी में मंशा जे अॾे ते छापो हयो, हाकिम सांद ऐं उमर सांद खे गिरफ़्तार कयो, जॾहिं त हिकु जवाबदार फरार थियण में कामयाब थी वियो। पुलिस कार्रवाई में तैयार थियल मैनपुड़ी जा 4 ऐं कचे माल जा 37 कट्टा हथ करे वरिता। जवाबदार ख़िलाफ़ शेख भिरकियो थाणे ते मंशियात एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो आहे। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज, जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786, 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।